शेरली बराबर हींअर पलांद जो सोचींदो हूंदो, पर मां चाहियां थो त शेरली असां सां पलांद करे उन खां अॻु तव्हां टई वञी शेरली सां अहिड़ो त धक करे अचो जो शेरली खे ॾींहं में तारा नज़र अची वञे। बाबा साईं पलांद में घणो कुझु थी चुको आहे, हाणे उनजे मथां वार करण जी का बि ज़रूरत नाहे। अकबर जे करे तव्हांखे शेरली जा होश इकट्ठा करणा आहिनि त पोइ हुनखे का बि मोहलत न ॾियो। शेरली त इहो सोचींदो हूंदो त असां हुन सां पलांद करे चुका आहियूं ऐं अॼु राति असां सुकून जी निंड सुम्हंदासीं, पर मां चाहियां थो त तव्हां टई अॼु राति शेरली जे ॻोठ में शेरली जेको ढोरक आहे वञी कसाई खां घुराइजो, जीअं हुनखे ख़बर पवे सजावल ख़ान जॾहिं कंहिंसां दुश्मनी वारींदो आहे त जी निंड नाहे कंदो, बल्कि पंहिंजे दुश्मननि जूं निंडूं हराम करे छॾियो। बाबा साईं जेकर तव्हां इहो चाहियो था न त पोइ असां माठ करे वेहण वारा न आहियूं। राति शेरली जे ॻोठ में दाख़िल थी ऐं उनजो ढोर कढी ईंदासीं। करीब ढोर कढी किथे पहुचाइणो आहे या अकबर खे ख़बर आहे, तव्हां रुॻो हिकिड़ो चकर ढोर कढी उन कसाई वटि पहुचायो, बाक़ी इन शेरली खे पंहिंजे ढोर जो हिकिड़ो कुझु बि नज़र न ईंदो, वतंदो सॼे तर में ॻोल्ही ढोर खे ज़मीन खाई वई, आसमान बीही वियो, बाक़ी ढोर जी जेका क़ीमत मिले सा त टई पाण में वंडे विड़ाए खाइजो। बाबा साईं इहो वंड शेरली मां ज़रूरु कढंदासीं, उनजो कुझु हिसो शेरली ॾे बि मोकिलींदासीं बाबा साईं। बाक़ी शेरली ॾिसजो त सुबुह जो तव्हांजी औताक ते मुंहुं मथो पिटींदो अचे हिते पहुचंदो। भले नी शेरली खे बि त थोरो ख़बर पवे त सजावल कहिड़ी शइ जो नालो आहे। वक़्त मां तोखे हाणे फुल इजाज़त ॾेई छॾी आहे, तोखे जिथे बि न मीर मिले लेटाए लेटाए मारीस, अॻियूं पोयूं कसरियूं कढीस, सिधियूं गोलियूं सीने वारियूं हणजांसि। जे मीर मूंखे नज़र आयो न त मां उते पूरो करे छॾींदोसांसि। चाचा साईं मां तव्हांजे करे हर ॻाल्हि खे दरगुज़र कयो, पर हाणे जेकॾहिं तव्हांजो हुकुम मिलियो आहे न त मीर हिकु हफ़्ते जे अंदरि मुअल हूंदो। सोट मीर तुझे मारण जो नाहे, तू जेडी भी कोशिश करी पर तू उनखे ज़रो भी नुक़सान नथो पहुचाए सगी। मां चाहे थी उन खां परे रह जाए। केरु कंहिंखे नुक़सान पहुचाए सघे थो, सोटरी या तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। मूं मीर खे रोके छॾियो हुयो तॾहिं तू ज़िंदा आहीं, जेकॾहिं मां न रोकियांस न त तू हिन महिल ताईं बस राणी बस, तूं असांजे साम्हूं वेठी पीको करी दुश्मन खे बि साराई, ॿीहर उन्हनि जो नालो मां तुंहिंजी ज़ुबान ते न ॿुधां, न त इहा ज़ुबान काकड़े मां कढी चंदुसि आहे। मूंसां असांजो असल मक़सद आहे मुंहिंजी भेण खे आज़ाद करणु, ऐं तूं नवाब खान सां असांजे मक़सद खां हटी करे ॻाल्हियूं करे आयो आहे। मीरा हिकु ॻाल्हि त ॿुधाए, जॾहिं ॻाल्हियुनि वक़्तु तूं उते मौजूद न हुए त पोइ तूं कीअं थो चवीं त मां उन मुतालिक़ उते ॻाल्हियूं न आहिनि कयूं? मूंखे पूरी पक आहे त अदी खे अगवा करण में नवाब खान जो हथ आहे, ऐं तव्हां नवाब खान खे मञाइण में नाकाम विया आहियो। पोइ इन नवाब खान सां ठाह जूं ॻाल्हियूं छो? मीरा हींअर नवाब खान सां ठाह असांजी कामयाबी आहे, अगरि जे मूंसां ठाह कयो आहे न उन में छा थी पियो? ज़रूरु जेसीं ताईं नवाब खान मुंहिंजी भेण खे वापसि नथो करे न, हुन सां ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। मीरा थी सघे थो तुंहिंजी भेण ज़िंदा ई न हुजे। न मूंसां न, ये नथो थी सघे। नवाब खान मुंहिंजी भेण खे नथो मारे सघे। मीरा इहा ॻाल्हि तूं कीअं थो करी? जॾहिं मुंहिंजी माउ ऐं भेण खे मारे सघे थो त पोइ तुंहिंजी भेण खे छो नथो मारे सघे? सच जेकॾहिं नवाब खान मुंहिंजी भेण खे मारे छॾियो आहे पोइ असां हुन सां ठाह छो कयूं? मीरा हिन वक़्तु ठाह ई असांजे फ़ाइदे में आहे, तूं उन इहा ॻाल्हि खे छो नथो सम्झी? सच जेकॾहिं तव्हां नवाब खान सां ठाह कयो आहे त तव्हांजी मर्ज़ी, मां तव्हांखे नथो रोकियां, पर मां नवाब खान सां ठाह न कंदुसि।
नवाब खान जे हथां तड़पी तड़पी मरण खे तरजीह ॾींदुसि, पर छा कॾहिं बि न। मीरा 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 वञण ॾिस दुरू कोन वणंदो। ऐं न मीरा जो ज़िद, इहो ज़िद ई हिनखे हिकिड़े ॾींहुं माराईंदो। मूंसां मीर दोस्त आहे, उनखे असां ईअं अकेलो छॾे ॾियो? मञा थो दुरू त नवाब असांजो सजण कोन्हे, पर मीर मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। मां हिन ये नवाब सां हथ मिलाए हिन गिदड़ खे पंहिंजी ॿिर मां ॿाहिरि कढण थो चाहियां। जीअं ई मूंखे मौक़ो मिलियो न, हिन ये नवाब खे पूरे करण में मां देर ई कोन कंदुसि। ओसी ताईं साईं असांजे हिन यार मीर खे सब्र बचे न। अस्सलाम वाल सलाम, भले आए नवाब खान। कजवल, मूंखे इंतज़ार हो त तूं पंहिंजे दोस्तनि खे वठी मूं वटि ईंदे, पर न ॼाण तूं अलाए कहिड़नि ख़फ़नि में गुम आहे। मजबूरन मूंखे पाण अचिणो पियो। नवाब खान खफ़न खां त मौला ॾींदो पनाह। हा, बाक़ी थोड़ी कुझु चिंताऊं हुयूं जंहिंजे करे मां न अची सघियुसि। हाणे ॿुधायो त कॾहिं तव्हां पंहिंजी संगत खे मूं वटि माफ़ी वठण जे लाइ वठी ईंदो? नवाब खान, तुंहिंजे विच में को अहिड़ो मुआइदो त न आहे त मां संगत खे वठी अचां ऐं तोखां अची माफ़ी वठे? ग़लति ॻाल्हि न कर सजावत। तूं फ़ाइदो कयो त तुंहिंजी संगत मथां मां केस ख़तमु कंदुसि त तूं संगत खे मूं वटि वठी ईंदे। अलाए, मूंखे त इहा ॻाल्हि यादि न आहे। बाक़ी मूं ॻाल्हियुनि लाइ चयो हो संगत खे वठी। कहिड़े बि बहाने, पर संगत खे तूं वठी त कोन आहे न मूं वटि। हा, वठी कोन आयुसि, इहा ॻाल्हि आहे। पर नवाब खान, जॾहिं तूं भारे थींदे त मां संगत खे वठी ईंदुसि। मां वरी कहिड़ो जबल खे कुलो ॾेई वेठो आहियां? कहिड़ो मूंखे कमु कार आहे? मां त फ्री आहियां। जंहिं वक़्तु तव्हां चाहियो संगत खे वठी अचो मूं वटि। चङो नवाब खान, मां संगत सां थोरो ॻाल्हायां। ॻाल्हि लाइ ॾींहुं खणी रखे वठंदासीं, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हाणे हिन कम में देरि न थियणु घुरिजे। तव्हांजी सॼी संगत आज़ादु आहे। हुननि जे मथां को बि केस कोन्हे, को नई वरी पुलिस जो ज़ोर आहे। जेतिरो जल्द थी सघे पंहिंजी संगत खे मूं वटि वठी अचो। हाणे को बि बहानो न हलंदो। सुभाणे खां हेठि मथां ई थी त हुनजो ज़िम्मेवार मां तव्हांखे सम्झंदुसि ऐं हुनजो पाव पलांद बि वठंदुसि, ॾंड ॾोह बि। इन जो ज़िम्मेवार मां हुउसि। वरी को नओं ड्रामो रचाए हिते आयो आहे, ॼण मां हिनखे सुञाणां ई कोन। मां ज़िम्मेवार हुउसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।